अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और काल ग्रुप में सवाल आयो है। जुमे जो खुतबो इन दरमियान केर सुतो पियो है, गोगरो हड़े तो उन से कुरो सलूक कराजे। पहिरीं सवाल सुनो था जी। खुश आमदेद जी। ने ॿियो मौला हिकिड़ो सुवाल हो। अच्छा। त जुमो यानी खुतबो चालू पियो वे तकरीर खुतबे जे दौरान यानी को सुम्ही रहे ने ने गोगरे जे ठका हणे पियो त उनखे यानी ॿियो उनखे ठोसो हणे की उनखे उथियारी कोला त गोगरो जो हणे पियो त उनजो आवाज़ जेको पण वधारे ते पण खलल थिए थो करो मिणी ध्यानु होॾां वञे थो ने तकरीर यानी खुतबो सुनी न सघे त माण्हू ने त उनखे उथियारे सघे थो या न, यानी उनखे ठोसो हणी उथियारे त हीअ कीअं जा उनखे छॾाइणो उन हालत में जी भले गोगर हणे पई। माशा अल्लाह, केतिरो गाफ़िल मुस्लमान है। इनके कीअं ख़बर न आई जो खुतबो कुरो है, कुरे लाइ आयो। दौरान खुतबा अचण वारो शख़्स जेको उते हाज़िर है उन मिणी मथे वाजिब है त माठ करे चुपचाप बग़ौर खुतबो सुणे। खुतबो सुणणु वाजिब है। अने ॿियो को कमु करणु इन लाइ जाइज़ न आहे। एतिरे सूदीअ कंहिंखे हथु ॾिनो ई जाइज़ न आहे, कंहिंखे भलीकार ॾिनी ई जाइज़ न आहे। ऐं हू कुर्सी खणिया हू काका आयो न, इहे जाइज़ न आहे। पखो चालू कयो जाइज़ न आहे, ई चवणु जाइज़ न आहे। आवाज़ धीमो कयो का लाउड का एक्स वाई ज़ेड कीअं न। ॿियो नमाज में जीअं हरकत जाइज़ न आहे, ईअं जे दौरान खुतबा सामईन लाइ कोई पण कमु करणु जाइज़ न आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कईंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जुमे जो ॾींहुं ख़तीब खुतबे लाइ जॾहिं तयारु थिए तंहिं पुठियां सामईन खे ख़ामोश रहणो पवंदो। अने इन विच में इन कोई कमु ॿियो कयूं, खुतबो न सो तंहिं सवाइ कोई कमु कयो त इन लघु कमु कयो अने फज़ूल कमु कयो। सही बुखारी हदीस नंबर 892। एतिरे सूदीअ दीनी ॻाल्हि केरु न करे सघे। मूं हिकिड़ी मस्जिद में ॾिठो त हिकिड़ो शख़्स आहे, हू पिंड खे मुतवली का जवाबदार सम्झे थो। जर खुतबो चालू थिए त स्टाइल वारा चश्मा ने जुबो पहिरे मस्जिद खां ॿाहिरि उभो हिकिड़े खे चए पियो वञो मथे वञो, हिकिड़े खे चए वुज़ू खानो हेॾा आहे, मुतणी हेॾा आहे, ऐं मिंज वियो ॿारड़ा होॾा वियो, हीअं थियो हूअं थियो। सॼे खुतबे में ॿार कर ट्रैफिक वारो उभो आहे उन खे ॾसे पियो। ई मड़े नाजाइज़ आहे, ग़लति आहे। अने जे आमदनी कमु करे थो त हराम कमु करे थो अने सख़्तु गुनहगार थिए थो। ई शख़्स दीनी मामिलो पण नथा पुछी सघूं। अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु कयूं था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मंबर ते तशरीफ़ खणी विया आहिनि, खुतबे लाइ ख़िताब कयूं पिए। इन दरमियान हिकिड़ी आयत तिलावत कयूं अने उन जी यानी अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बर में उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठा हुआ। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयत तिलावत कयूं। तॾहिं इन मां हिकिड़े ॿिए खे पुछे जे हीअ आयत कॾहिं नाज़िल थी आहे। ॻाल्हि त भले वई पर शरीयत त सख़्ती करे थी जे जुमे जो खुतबो चालू थी वञे तंहिं पुठियां दीनी ॻाल्हि केरु न करे सघे। पाण मड़े ॻाल्हियूं कंदासूं, को सुतो पियो हूंदो, को पखा चालू कंदो पियो, लाइट चालू कंदो पियो, त इहो खुतबो जेको रहियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ई केरु सुणंदो? अलाह जो कलाम सुणंदो केरु? ख़ैर सुवालु पुछो जे इहा आयत कॾहिं नाज़िल थिए त ॿिए जवाबु कीअं न ॾिने, वरी पुछे हुन जवाबु कीअं ॾिने, माठ करे वेठो। ले दे कर जॾहिं खुतबो पूरो थियो त जंहिं पुछियो त उनखे सामले चएं जे तोखे कीअं नसीबु न थियो, तूं अॼु खुतबे में मारूम थी वएं। त हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि विया, आउं वेठो हुउसि, मूं दीनी ॻाल्हि पुछे, आउं मारूम कीअं थियुसि? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण फरमायो जे हक़ीक़त में तूं सफ़ा मारूम थी वएं, तोखे कीअं नसीबु न थियो। टोक में खुतबो चुपचाप सो खपे। हाणे ई मसइलो आयो जे हिकिड़ा वात फाटा वटि करे खाई अचनि ऐं पोइ सुता पिया वेहनि था। भला इमाम ई केॾांहुं वियो? ई इमाम अखी पटी ॿधी न खुतबो ॾिने त ई ॾिसे नथो? इनखे साम्हूं गुरुनि वारे हिकिड़ो कंधु सभु गोॾे में विझी सुतो पियो आहे न, इहे अञा माठ करे उभो आहे, हिन जे हथ में जमात लटकोला ॾिने। इनखे जे मथे जी नाड़े ते पट ते खुड़काए ठुका करे हू पाण ई उथी वेंदो।
गोगरे जो ठका ने ही अञा ये तकरीर पियो करे, पोइ तुंहिंजी तकरीर में ख़तीब फ़ाइदो करो, तुंहिंजी तकरीर किन ॾींहुं कमु अचींदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उसूल हो अने उसवाए हसना ई हो त ख़ुतबे जे दरमियान कोई पण ॻाल्हि पेश अचींदी हुई, ख़ुतबो रोके उन टॉपिक ते अची वेंदा हुआ। हीउ गोगरो हणे पियो न, हीउ माठ करे जे हीउ चए थो त हीउ जमातियूं त्रुटी वेंदो, ॿिए फेरा अचींदो की न। इनखे त हिते चादर खपे, चारि ॼणा तयारु खपे, तुरत चादर में फिगाए चारो खूणा झले ने ॿार मुतणी वटि हिनखे घाह करे अचे, उते भले सुतो पियो गोगरो हणे पियो। मस्जिद में आयो कोन आहे, पिंडारो था ख़ुतबो न सुणे पर ॿिए खे सुहिणे न ॾिने, ई जवाबदारी मड़ा ख़तीब जी अचे थी, ॿियनि जी नथी अचे। जेको आड़ ते वेठो आहे उनखे ठोसा पियो हणे, मोड़ मोड़ उनखे पियो नारे, मोड़ मोड़ होॾा पियो नारे। तूं सिर्फ़ु ख़ुतबो सुण अने ख़तीब जवाबदार आहे, पाण वेठल जमातीअ जवाबदार न आहियूं। लेदे कर भुज जी ॻाल्हि आहे, जमात अहले हदीस जा अमीर साबिक़ अमीर यूसुफ सौता रहमहुल्ला ख़ुतबो ॾिनो पिए, हिकिड़ो वीचारो शख़्स आयो, ई मिणी था फलांगी औरांगी ने मौलाना जी आड़ ते सुनत पढ़ियो, तर मौलाना हिकिड़ी फेरा ॾसियो जी जेको जित अचे उते सुनत पढ़े। फिर ॿिए जुमे में ई साॻी वाक़ियो आयो त मौलाना ॿिए फेरा पाण ॾसियो, उन घेनारे न। वरी थोरे ॾींहं पुठियां जुमो आयो, जुमे में अचे लेट अने मिणी था हथ, हुनखे ठोसो आहे, हुनखे ठोसो आहे, हुनखे ठोसो आहे, हलियो अॻूं। वरी मौलाना जे आड़ ते अची सुनत चालू कयईं, तर मौलाना साहब मंबर तां उतरी ने उनखे पकिड़े रिवीस में गिनी, सफ़ा छैली सिफ़ में उबियारियो, जे तूं छैलो आई हिते जो बि। ई मड़ा ख़तीबनि जी जवाबदारी आहे, ई आम जमात जी जवाबदारी न आहे। पोइ जमात ॻाल्हि पई करे, होॾा हो नारे पई, होॾा नारे पई, घड़ी हलंगे नारे पई, ख़तीब हुए कोन लाइ त ख़तीब पुठियो त उभो न आहे, पर नमाज़ पाढ़ियूं था तर जमात के साम्हूं पंहिंजी पुठ हुई थी, ख़ुतबो ॾियूं था तर जमात मथे पंहिंजी नज़र न आहे, त अहिड़े ख़तीब खे ख़ुतबो ॾियण जी ज़रूरत न आहे। ॿियो ख़तीब बदिलाए मूंखे घुरायो, किन मस्जिद में गोगर हाणे था, मूंखे घुरायो, ऐं अची ख़ुतबो ॾियां थो न, पोइ ॾिसूं था भला केतिरो गोगरो हणे थो।